ॾिसो हिन जा ॿ टे आस्पेक्ट्स आहिनि। हिकिड़ो आस्पेक्ट त इहो आहे त FIR लॉन्च थी त भई छोकिरियूं असांजो अगवा थियल आहिनि। तव्हांखे आउं लीगल जेका बि आहे पोज़ीशन ऐं जेको स्टेटस आहे केस जो ॿुधायां थो। उन खां पोइ जेके छोकिरियूं आयूं आहिनि उन्हनि हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी आहे। स्टेटमेंट 164 जी रिकॉर्ड कई। असांजो कंटेंशन इहो हो जज साहब खे त तव्हां हिन सर्कमस्टेंसिस में एज़ पर दी लॉ तव्हां उन्हनि जो 164 रिकॉर्ड नथा करे सघो। 164 इन करे रिकॉर्ड न थींदो छो जो पुलिस कस्टडी में आयूं आहिनि, एॾे प्रेशर में आयूं आहिनि। जॾहिं अहिड़े क़िस्म जी सूरत हाल हूंदी आहे त फर्स्टली त उन लाइ कोशिशि कबी आहे त हुननि जी फ्री कंसेंट वारी स्टेटमेंट रिकॉर्ड थिए। फ्री कंसेंट वारी स्टेटमेंट तॾहिं अची सघे थी जॾहिं उहे कंहिं फ्री कंहिं इदारे खां कंहिं माण्हू खां माना या दारुल अमान खां या कंहिं शेल्टर हाउस खां उहे अची प्रोड्यूस थी आहिनि। बहरहाल पुलिस उन में हिकिड़ो ट्विस्ट कयो आहे। पुलिस हिकिड़ो जेको आहे सो पंहिंजो मुशीरनामो खणी आई आहे त ही वॉलंटरी कोर्ट वटि अपीयर थियूं आहिनि। वॉलंटरी कीअं अपीयर थियूं आहिनि? वॉलंटरी अपीयर थी आहिनि त तिरो एडवोकेट्स थी आहिनि, को न को वकील इंगेज करे थी आहिनि या पाण अची उन में दरख़्वास्त ॾी आहिनि। त अहिड़े क़िस्म जी सूरत हाल न आहे। नंबर 1। नंबर 2 इहा ॻाल्हि आहे त असां कस्टडी जे लाइ चयो। कस्टडी लाइ लॉ ॾाढो वेल्दी आहे। जॾहिं माइनर जेका बि छोकिरी हूंदी उनजी जॾहिं बि कस्टडी वेंदी उनजी कस्टडी हैंड ओवर थियणी आहे माइनर जी टुवर्ड्स दी जेको आहे सो पेरेंट्स। लेकिन हिते मसइलो ॿियो बि आहे। मसइलो इहो आहे त जेकॾहिं मेजर बि आहे ऐं उहा छोकिरी आहे त पोइ उनजी कस्टडी जेका आहे उहा कस्टडी ॿिए कंहिंखे नथी ॾेई सघिजे। मुंहिंजो हिकिड़ो ओपिनियन आहे छो जो असां वटि पोइ महरम नामहरम जो कानून आहे एज़ पर द इंजेक्शन ऑफ इस्लाम। त पोइ बि उहा वेंदी कस्टडी अल्टीमेटली पंहिंजे पेरेंट्स वटि। तंहिं करे असां उन ते साइटेशन्स ॾिनियूं आहिनि, केस लॉस ॾिना आहिनि। बाक़ी जेके पेरेंट्स आहिनि ज़ाहिर आहे उहो हीअ असांजो समाज तरीक़े सां जेको बि थिए थो ग़लति थिए थो। असां उनखे को इनखे कोन था चऊं। ॾिसो हिते को PhD होल्डर का माई पण ॿुधो हुजऊं बाबा वॾो उन जेको आहे सो मज़हबनि जी स्टडी कई आहे, मुख़्तलिफ़ उन मज़हब पढ़िया आहिनि ऐं पोइ मज़हबनि खे चूज़ करणु वक़्तु उन जूज़ मज़हब खे पढ़ियो, इस्लामी मज़हब खे पढ़ियो, हिंदुअज़म खे पढ़ियईं, पोइ हर मज़हब खे पढ़ी ऐं उहा क्रिश्चन रिलीजन खे पढ़ी। जॾहिं उनखे सभिनी खे भेटा कयईं पोइ हुन चयो त न मूंखे ही रिलीजन एडॉप्ट करणु घुरिजे। बहरहाल आर्टिकल 20 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन उनजो बि राइट ॾिए थो हर माण्हू खे त हर माण्हू पंहिंजो मज़हब उनजो बुनियादी हक़ आहे। उहो जेको मज़हब इख़्तियार कंदो उहो उनजो बुनियादी हक़ आहे। पर कस्टडी जे मामले में ॾिसो नबी काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि बि कई माण्हू अहिड़ा शख़्स बि ईंदा हुआ जिन माण्हुनि जो मज़हब त इस्लाम न हो पर उहे रहंदा, उहे उन वटि वेठा, साईं जिन वटि वेंदा। अहिड़ी सिचुएशन कान हुई। तंहिं करे ही त उन्हनि जा पेरेंट्स आहिनि असीं सम्झूं था। ऐं एज़ पर द स्टेटमेंट त 2-2.5-3 साल अॻु में असां जेको आहे सो रिलीजन जेको आहे सो तब्दील कयो आहे। माना 3 साल बि त तव्हां 2 साल 2.5 साल ऑलरेडी तव्हां पंहिंजे माइटनि में रहियल हो। सो अहिड़ी सूरत हाल ते हाईकोर्ट जी जजमेंट आहे। हिन में अदनान करीम साहब जी जजमेंट आहे। उन में अहिड़ो इशू हो, हिकिड़ी औरत हुई उन मज़हब तब्दील कयो, बाद में उन शादी करे छॾी। शादी करण खां पोइ उनजी नंढड़ी ॿारड़ी हुई 7 सालनि जी। हुनजे पीउ क्लेम कयो भला जेकॾहिं मुंहिंजी चलो ही जेकॾहिं वाइफ हली बि वई आहे उन मज़हब कन्वर्ट बि कयो आहे ऐं शादी बि करे छॾी आहे, मुंहिंजी न्याणी जो छा, उहा त मुंहिंजी आहे। तॾहिं बि ऑनरेबल कोर्ट जेका आहे सा उन न्याणी खे चयो त उहा अज़ानत पीरियड में आहे ऐं उनजो हिकिड़ो पीरियड आहे मख़सूस उन ते उन दैट वॉज हैंडेड ओवर टू द पेरेंट्स। तंहिं करे असां सम्झूं ॾिसो अञा फ़ैसिलो आयो कोन्हे। दैट इज़ दी बिफोर द सब जुडिस। असीं जजमेंट ॾिसंदासीं, पढ़ंदासीं। असां मुतमइन थियण या न थियण वारी ॻाल्हि तॾहिं आउं करे सघां थो जॾहिं मुंहिंजे साम्हूं उहो जेको आहे सो रिटन फॉर्म में का शइ हुजे मौजूदु। ॾिसो 164 जो जेको बयानु आहे 164 जे बयान में आउं तव्हांखे का स्टेटमेंट इन करे नथो ॾेई सघां छो जो मूं मननि उनखे पढ़ियो न आहे। त जेसीं ताईं असां वटि उहा लिखियलु हूंदी त सॼी ॻाल्हि ॿुधाईंदासीं। पर इहा ॻाल्हि ज़रूरु आई आहे त असांजो जेको मुंहिंजो कंटेंशन आहे त 164 ईअं न थींदो आहे। 164 पुलिस जे पहिरे में अचो वटां गाॾियूं माण्हू सवें माण्हू बीठा हुजनि उन विच में तव्हां स्टेटमेंट कहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट थींदी? ठीकु आहे स्टेटमेंट हर कंहिंजो बुनियादी हक़ आहे ऐं उनखे रिकॉर्ड बि कराइणु घुरिजे। जेका बि स्टेटमेंट आहे उहा थियणु घुरिजे
ऐं उन में को मसइलो कोन्हे। हर माण्हू सां पार्टी सां जस्टिस थियणु घुरिजे। असीं इहो बि कोन था चऊं त अक्यूज़डनि सां का ज्यादती थिए, असीं त चऊं था त जस्टिस उहो नज़र अचे ऐं उहो थींदो नज़र अचे ऐं थिए। ऐं इंशाअल्लाह ताला कोर्ट में असांखे उमेद बि आहे पॉज़िटिवली दैट थिंग्स विल बी डन इन प्रॉपर मैनर। ऐं बाक़ी कोर्ट जो ऑर्डर अचे त पोइ ॾिसूं, पोइ ख़बर पवंदी।